अॼु तव्हां खां सिर्फ़ु निमाज़ जा जेके रकातूं आहिनि ऐं निमाज़ जा वक़्त पुछिया वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि त पढ़ण जे लाइ जेको सभ खां ज़रूरी शयूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, ॿ अहम शयूं आहिनि। सभ खां पहिरीं त उस्तादनि जो एतिराम ज़रूरी आहे, छो उहो ई सुठो शागिर्दु, उहो ई सुठो तइलीम हासिलु करे सघे थो जेको सभ खां पहिरीं उस्तादनि जो एतिराम रखे। उहो चाहे तव्हांखे पढ़ाईंदो हुजे, चाहे उहो ॿियनि खे पढ़ाईंदो हुजे। अच्छा, उस्ताद कंहिंखे चवंदा आहिनि? उस्ताद जेको ॿिए खे इल्मु ॾिए। ईअं त पढ़िया लिखिया चरिया बि हलनि पिया, ईअं त पढ़िया लिखिया खूनी पिया हलनि पिया। बहरहाल पढ़ियल लिखियल जो मक़सदु इहो कोन्हे त उस्ताद थी विया, मगर उस्ताद उहो जेको ॿिए खे इल्मु ॾिए। जीअं मिस्त्री हूंदो आहे, उनखे उस्ताद चवंदा आहिनि, छो त हू ॿिए खे इल्मु सेखारींदो आहे, ॿिए खे इल्मु ॾींदो आहे। ऐं जीअं मुख़्तलिफ़ खानतनि में उस्ताद चया वेंदा आहिनि, ऐं ईअं तइलीम खाते में जेको तव्हांखे पढ़ाईंदो आहे उनखे उस्ताद चयो वेंदो, छो त उस्ताद ॿियनि खे पढ़ाईंदो आहे, ॿियनि खे इल्मु ॾींदो आहे। ऐं जेको उस्ताद जी इज़त नथो रखे, सम्झो त उहो पंहिंजी वालिदीन जी बि इज़त नथो रखे। ऐं जेतिरी तव्हां पंहिंजे पीउ जो एतिराम कंदा आहियो, इज़त ॾींदा आहियो, ओतिरो ई उस्ताद खे इज़त ॾियणी आहे, एतिराम सां पेश अचिणो आहे। ऐं उस्ताद सां कॾहिं बि अहिड़ो लफ़्ज़, अहिड़ा तिखा न आहिनि ॻाल्हाइणा जंहिंसां उस्ताद जी दिलि आज़ारी थिए। उन खां ॿियो पढ़ाई जे लाइ इहो हूंदो आहे त पढ़ण जो मक़सदु हूंदियूं आहिनि ॿ शयूं, टे अहम: पढ़णु, यादि रखणु, उन ते अमल करणु। अगरि तव्हां पढ़ो था, यादि कोन था करियो, पोइ बि तव्हांजी पढ़ाई कम जी कोन्हे। पढ़ो था, अमल नथा करियो, पोइ बि तव्हांजी पढ़ाई कम जी कोन्हे। पढ़ाई जे लाइ इहो ज़रूरी आहे तव्हां उनखे पढ़ो, यादि रखो ऐं उन ते अमल करो। छो त पढ़ंदा न, जॾहिं तव्हां उनखे यादि कंदा तव्हां उनखे सम्झी बि वेंदा, ऐं उन खां पोइ उन ते अमल बि करियो। जीअं तव्हांखे उस्ताद जेको पढ़ाए थो, सम्झाए थो, उस्ताद जो कमु हूंदो आहे तव्हांखे पढ़ाइणु, पोइ तव्हांजो कमु आहे उनखे पढ़णु, यादि रखणु ऐं उन ते अमल करणु। ठीकु आहे, इहे शयूं पढ़ाई जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। ऐं उस्तादनि जो एतिराम, अगरि इहे ॿई शयूं तव्हां में न हूंदियूं त तव्हां पढ़ी करे अॻियां कामयाबी जे तरफ़ नथा वधी सघो। ऐं हाणे तव्हांखे सिर्फ़ु अॼु थोरा ई सुवाल पुछा कयां थो, सिर्फ़ु निमाज़ जे हवाले सां। त निमाज़ जा वक़्त टोटल घणा आहिनि? 5 वक़्त। कहिड़ा कहिड़ा वक़्त आहिनि? फजर, ज़ोहर, असर, मग़रिब, ईशा। अच्छा ठीकु आहे, हाणे मूंखे ॿुधायो त फजर निमाज़ में केतिरियूं रकातूं आहिनि? 4 रकातूं। कहिड़ियूं आहिनि? 2 सुन्नत, 2 फ़र्ज़। अच्छा, ज़ोहर निमाज़ में? ज़ोहर निमाज़ में 12 आहिनि। कहिड़ियूं? 4 सुन्नत, 4 फ़र्ज़, 4 सुन्नत, 4 फ़र्ज़, 2 सुन्नत, 2 फ़र्ज़, 2 नफ़िल। हा, सही नमूने सां यादि कंदा वञो। अच्छा, उन खां पोइ असर निमाज़ में? असर निमाज़ में 8 आहिनि। कहिड़ियूं? 4 सुन्नत, 4 फ़र्ज़। अच्छा, मग़रिब निमाज़ में? मग़रिब में 7 आहिनि। कहिड़ियूं? 2 फ़र्ज़, 2 सुन्नत, 2 नफ़िल। अच्छा, ईशा निमाज़? ईशा निमाज़ में 17 रकातूं आहिनि। हा, कहिड़ियूं कहिड़ियूं? 4 सुन्नत, 4 फ़र्ज़, 2 सुन्नत, 2 नफ़िल, 2 वितर, 2 नफ़िल। अच्छा, जुमे निमाज़? जुमे निमाज़ में 14 रकातूं। कहिड़ियूं? 4 सुन्नत, 2 फ़र्ज़, 4 सुन्नत, 2 सुन्नत, 2 नफ़िल। ठीकु आहे। बहरहाल अॼु तव्हांखे सिर्फ़ु इहो निमाज़ जे हवाले सां ऐं वधीक निमाज़ जा जेके विज़ू जा फ़र्ज़ आहिनि या इन सां गॾु मुस्लिम काफ़ी शयूं अचनि थियूं, बहरहाल उहे पोइ टॉपिक ते आहिनि। बहरहाल हीअ अञा सही नमूने सां इनखे यादि कर ऐं वधीक नेक्स्ट सुभाणे जे लाइ तव्हांखे इहो वधीक पढ़ाईंदासीं।